अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं दादू खां। दादू वेझो 4 ॾींहं नामालूम गाॾी जे टक्कर में ज़ख़्मी थियल एएसआई ज़ख़्मनि जी सट न सहंदे इस्पताल में फोत थी वियो आहे। रोड हादसे में ज़ख़्मी थियल दड़ो रोड वासी एएसआई मंज़ूर अहमद पमर ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम धड़ीअ हवाले कयो आहे। फोती एएसआई 4 ॾींहं अॻु ड्यूटी करे मोटरसाइकिल ते वापसि दादू अची रहियो हुयो त हादसे में ज़ख़्मी थी पियो हो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया। दादू वेझो 4 ॾींहं अॻु नामालूम गाॾी जे टक्कर में ज़ख़्मी थियल एएसआई ज़ख़्मनि जी सट न सहंदे इस्पताल में फोत थी वियो आहे। रोड हादसे में ज़ख़्मी थियल दड़ो रोड वासी एएसआई मंज़ूर अहमद पमर ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम धड़ीअ हवाले कयो आहे। फोती एएसआई 4 ॾींहं अॻु ड्यूटी करे मोटरसाइकिल ते वापसि दादू अची रहियो हुयो त हादसे में ज़ख़्मी थी पियो हो।